उत्तर वजीरिस्तान में सवात में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई 8 दहशतगर्द मारी पिया। लेफ्टिनेंट कर्नल समेत 6 जवान शहीद। ISPR मौसम उत्तर वजीरिस्तान के इलाके स्पेंदा में सिक्योरिटी फोर्सेस ऐं खारिजन में झड़प दौरान 6 दहशतगर्द मारी पिया। दहशतगर्दन की फायरिंग में लेफ्टिनेंट कर्नल मोहम्मद अली शौकत ऐं 5 जवाननि शहादत माणी। सभा के इलाके चारबाग में कानून लागू कंदड़ एहलकारनि जो गुज इतलाती ऑपरेशन फायरिंग की ॾे वठ दौरान दहशतगर्द कमांडर अताउल्ला उर्फ मीरान समेत 2 फार्जी मारी पिया। एक फार्जी सही हालत में गिरफ्तार। मासी विल अताउल्ला दहशतगर्दी के केतरनि सरगर्मियों में मुलविस हो। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी की लानत खत्म करण लाइ पुरज़म आहे। वफाकी राजधानी से सिक्योरिटी पाक फौज संभाले वरती। आर्टिकल 245 तहत इस्लामाबाद में फौज मुक़र्रर कई वई। शहर में फौजी दस्तन जो गश्त घुरबसार के नोटिफिकेशन मूजिब पाक फौज के शंघाई सरकार तंजीम जो इजलास लाइ मुक़र्रर कयो वियो आहे। इस्लामाबाद में फौज 17 अक्टूबर ताईं मौजूद हूंदी। फौज नई इंतजामिया जी अमन अमान कायम रखण में मदद कंदी। तहरीक इंसाफ जो एहतजाज इस्लामाबाद ऐं लाहौर जा दाख़िली रस्ता सील। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कलम 144 लागू थियनि। मोबाइल फोन सर्विस मुअत्तल। जाड़नि शहरनि खे मिलाईंदड़ समूरा रस्ता बंदि। फैज़ाबाद पुल ते डबल एयर कंटेनर्स रखिया पिया। इस्लामाबाद एक्सप्रेस वे बि मुख़्तलिफ़ हंधनि ते बंदि। लाहौर इस्लामाबाद ऐं मुल्तान मोटरवेज़ बंदि। हुकूमत जो KPJ वॾे वसीर जो काफ़िलो वापसि वञण ताईं रस्ता बंदि रखण जो फ़ैसिलो। PTI के एहतजाज में अफगान शहरी आर्डर जो इंकशाफ। वफाकी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 120 अफगान शहरी पकड़िया पिया। जांच करियूं पिया त हुननि वटि ॻोड़ आणींदड़ केस जा शेल किथां आया। सवाल इहो आहे त अफगान शहरी एहतजाज में कीअं आया। मुज़ाहिरीन जी पुलिस ते फारिग्स पर 85 एहलकार ज़ख़्मी थिया। हुननि जो मक़सद SCO कॉन्फ्रेंस के सबूतात करणु आहे। समूरी सूरतहाल जो ज़िम्मेवार KP जो वॾो वज़ीर आहे। जेकॾहिं हुननि वधीक लाइन क्रॉस कई त सख़्त कार्रवाई थींदी। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो काफ़िलो इस्लामाबाद तां रवा रात पत्थरगढ़ में गुज़ारण बाद काफ़िलो सुबुह जो D चौक लाइ निकिरी पियो। अली अमीन गंडापुर जो चवणु आहे त संदन मंज़िल D चौक आहे। मंज़िल ते पहुची रहंदासीं। नई तोशाखाना रेफेस्टिव PTI पानी विश्रावी ते पर्दे जुर्म वजब लागू न थी सघियो। स्पेशल सेंट्रल जज शाहरुख अर्जमंद केस की ॿुधणी बिना कार्रवाई से 8 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। PTI बाणी विश्रावी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड रेफरेंस की ॿुधणी बिना कार्रवाई से मुलतवी थी वई। अॼु जवाबदार धुर जे वकील के नैब जी आख़िरी शाहिद कार्ड पुछा करणी हुई। उस्ताद तरबियत ऐं पेशवरानी तरक़ीअ जे मौक़नि जे फुक़दान जहिड़नि चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उस्तादनि जे बढ़ते तालीम तरबियत ऐं सनदनि लाइ मयार मुक़ररु करण जी ज़रूरत आहे। तालीमी नतीजा बहितर बणाइण लाइ निगरानी कारकर्दगी जी जांच जो कढियल निसाब ज़रूरी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो उस्तादनि जे आलमी ॾियारे ते पैगाम चयाईं उस्तादनि खे कम करण लाइ साज़गार माहौल की फराहमी यकीनी बणाइणी पवंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त कंहिं बि मुल्क की तरक्की बुनियादी तौर उतां जे माण्हुनि की तालीम सां सालड़ियल हूंदी आहे। हुकूमत उस्तादनि सां कयल वाइदा पाढ़ण लाइ पुरज़म आहे। जदीद इंफ्रास्ट्रक्चर ऐं तालीमी वसीलनि में सीड़पकारी जारी रखंदा। लेबनान में इसराइल के हमलनि दौरान 37 ॼणा शहीद। लेबनानी हुकूमत जो चवणु आहे त हमलनि बाद 1,72,000 शहरी महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थी चुका आहिनि। अमेरिकी बरतानवी जंगी जहाज़नि जी यमन में कार्रवाई। गादी वारे शहर सना ऐं अल हदीदा जे 10 हंधनि ते बमबारी कई वई। लेबनान जे मज़ाहिमती तंज़ीम हिज़्बुल्लाह जे भी इसराइली फ़ौजी क़त्ल ऐं ज़ख़्मी करण जी दावा। कढण भरिसां दुकान ते सुतल ॻोठाणो क़त्ल। कोट मिस्त्री मला पासी अली मोहम्मद मला मेडमी रोड अॼु राजबाग जे ॾाखिणी मोड़ी ते दुकान ते सुतल होत रात देर सां नामालूम माण्हू खेसि क़त्ल करे फरार थी विया। मक़तूल जे पुट जो चवणु आहे त संदनि कंहिं सां दुश्मनी न आहे।
नवतिरोवासी नौजवान पोरियत के बलूचिस्तान में मुबीना तौर कत्ल करे लाश गुजो में दफनाइण जो इंकशाफ पासन तलो बिछाए छो। घर में रोजराड़ो शाहनवाज कॉलोनी वासी नसीर नारे जो कराची में मजदूरी कंदो हो। वासन मौसू नौजवान के अजीजन कराची में बलूचिस्तान घुराए कत्ल करण बाद संदस लाश दफनाए छो आहे। घोड़की के कादरपुर वाले इलाके में सुंदराणी नौजवान के कत्ल बाद में ठाल लाए मिंथमेड़ इलाके के चंगन मुड़सन सुंदराणी हाउस कादरपुर पहुंची। सुंदराणी धुर के ठा की अपील कई। सुंदराणी धुर पारा कुछ डी अग साबंद हथियारबंदन हथा कत्ल थियल सिरा सुंदराणी के कत्ल में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ्तार करण की शर्त ते ठाल लाए राजपूत ज़ाहिर। वारे में हायर सेकेंडरी गर्ल्स स्कूल के शागिर्दारनि जो क्लास न हलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। शागिर्दारनि जो जमाहित स्कूल में 7 मज़मूननि मां रुको 2 खां 3 सब्जेक्ट पढ़ाए पिया वञनि। साइंस ऐं अंग्रेज़ी जो सब्जेक्ट नथो पढ़ाए वञे। 2000 शागिर्दारनि के पारां मास्तराणियुनि जी जाइ ते रुगो 7 मास्तराणियूं पढ़ाए रहियूं आहिनि। बाउकोसो में गोठाड़न जो बदंदड़ बदमनी खिलाफ दौड़ मोड़ वट एहतजाजी मुज़ाहिरो। टायरन के बाहियों पुलिस खिलाफ नारेबाज़ी। एहतजाज कंदड़ गोठाड़न जो जमनाहित इलाके में फुरे चोरी जो वारदातूं वधी वयूं आहिनि। ॾोहारियुनि खिलाफ कार्रवाई करे बदमनी ते ज़ाब्तो आंदो वञे। मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम गर्म ऐं खुश्क रहण जो इम्कान। सिंध के अक्सर ज़िलनि में मौसम गर्म ऐं घिमियल रहण जो आगती कई वई। मौसमियात खाते मौसम कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम जुज़वी जुड़ाली रहण जो इम्कान। हवा में घिम जो तनासुब 81 सैकड़ो आहे। शहर में 11 किलोमीटर फ़ी कलाक की रफ्तार सां सामूंडी हवाऊं गुली रहियूं आहिनि।